ज़िले टंडो अल्हयार जे तारीख़ी आस्थानन खे दुनिया अॻियां निर्वार करण जी कोशिश जे सिलसिले में अॼु असां मौजूद हुआसीं हिते जे क़दीम आस्थानन मंझां हिक तबाहशुदा ॻोठ सोहणा बुकेरा में, जंहिंखे मक़ामी तरह हाजी जलाल जे क़ब्रिस्तान जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। ही ॻोठ शहर बुकेरा शरीफ़ खां अटकल 5 किलोमीटर ॾखण तरफ़ खेसाना वाह जे कप ते ॻोठ उमेद अली बोज़दार वेझो आबाद हो, जेको मौजूदा वक़्त में हाजी जलाल जे दड़े जे नाले सां पिणु सॾिजे थो। हिते बुकेरा क़ौम जा माण्हू रहंदा हुआ। यूनियन काउंसिल बुकेरा शरीफ़ जी देह सोहणा बुकेरा हिन ई ॻोठ सां मंसूब आहे, पर हाणे ही सिर्फ़ हिकु क़ब्रिस्तान बणिजी चुको आहे। हिते ॻोठ उमेद अली बोज़दार ऐं उन जे आसपास जा ॻोठाणा तदफ़ीन कनि था। मक़ामी माण्हुनि मुताबिक़ हिते जॾहिं बि मैयत जी तदफ़ीन लाइ खोटाई कई वेंदी आहे त हितां थांवनि जा टुकड़ा, जंडियुनि जा टुकड़ा, सिरूं ऐं पत्थर कसीर तइदाद में निकिरंदा आहिनि, जेके उते क़ब्रिस्तान में हर तरफ़ टिड़ियल पखिड़ियल ॾिसी सघिजनि था। हिते हाजी जलाल नाले बुज़ुर्ग जी सादे नमूने ठहियल तुर्बत मौजूद आहे। ही तुर्बत पुराणे खेसाना वाह जे बिल्कुल कप ते कुछ मथाई दड़े ते आहे। ही दरवेश केर हो, किथां आयो, हिन मुतालिक़ का बि मालूमात मौजूद नाहे। दरवेश जी तुर्बत जे पासनि खां लॻभॻ 14 तुर्बतूं ॿियूं बि मौजूद आहिनि, जिन मुतालिक़ का बि मालूमात नाहे। ही ॻोठ सोहणा बुकेरा मशहूर रिवायत मुताबिक़ मदद ख़ान पठान जे हमले में तबाह थियो। हिते क़ब्रिस्तान जे पासनि खां हिकु ॿियो वॾो दड़ो पिणु मौजूद आहे, जंहिंजी बुनियाद में पत्थर ऐं मथे सिरनि जी ओसारी अथसि। ही दड़ो क़दीम दौर जे ॿुध इबादतगाह जो ॾेख ॾिए थो, पर ईअं बि मुमकिन आहे त ही को वाच टावर हुजे, जो पासे खां खेसानू वाह वहंदो हो, या ही को दिफ़ाई मक़सदनि लाइ ठाहियल को बुर्ज बि थी सघे थो। बहरहाल हिते हिन माग मुतालिक़ बहितर ऐं लाभाइती तहक़ीक़ जी घणी ज़रूरत आहे।
तारीख़ जे आलिमनि खे गुज़ारिश थी कजे त उहे हिते अचनि ऐं हिन मुतालिक़ सही ऐं बहितर मालूमात जी ॻोल्हा करे दुनिया अॻियां निर्वार कनि।